بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. الآداب النبوية जेको असांजो सिलसिलो आहे दोस्तनि सां शेयर कयूं था त ही 48 नंबर आहे 48 नंबर आहे ऐं इहो छाजे बारे में इहो जंहिं शइ खां असां नबी करीम खे असां झले थो उहो आहे इअ्तिक़ादु नफ़अ फ़ी अशिया लम यजअल ख़ालिक़ अज़्ज़ वजल कज़ालिक। जंहिं शयुनि मां इंसान सम्झे थो त हिन शइ मां मूंखे फ़ाइदो मिलंदो ऐं उहा शइ हिन जे फ़ाइदे में न आहे पर इन में वॾो नुक़सानु आहे। हीअ जीअं चयोसीं आदाब नबवी 48 नंबर आहे। पहिरें नंबर असीं भुलिजी पियासीं पर हीअ 48 आहे। ख़्यालु रखंदुसि त हिन में असीं थोरो शरह कयूं था कहिड़ियूं शयुनि खां असां नबी करीम खे असांखे झले थो। इहे शयूं असांजे मुल्क में तमामु राइज आहिनि ऐं तंहिंजे करे असीं हिन में चऊं जीअं त उलमा चवनि था त कम जो तख़ुद बाबु तमाम जीअं माण्हू एतिक़ाद रखनि था त तावीज़ मां असां फ़ाइदो मिले थो, तावीज़ मां या अज़ाइम या धागनि मां इन्हनि में शिरक आहे, इन में शिरक आहे नबी करीम झले थो। हर धागा के धागा कारा हूंदा, के अछा हूंदा, के थुल्हा हूंदा, के जंजीरी हूंदी, जंजीर जीअं थींदी आहे जंजीर पर हल्की, पोइ उहे बि उन्हनि में चवंदा त हिन असांखे नज़र खां बचाए थी। या ख़रज़ जीअं उलमा चवंदा ख़रज़ थींदो आहे जीअं न पथर थींदी आहे, समुंड जी पथर हिकिड़ी आहे सुहिणी थींदी आहे रंगीन, उहे पोइ या मुंडी में विझी पाईंदा आहिनि या कंहिं शइ में विझी वरी उन मां जंजीरी ठाहे उन्हनि जे टंगे छॾींदा आहिनि गले में। अवल वदा जेके उलमा चवनि था इहा जीअं कोॾी थिए, कोॾी अॻ में असीं नंढड़ा हूंदा हुआसीं कोॾियुनि सां रांदि खेॾंदासीं, इहो दरिया जे भरिसां या वाकिरनि जे भरिसां निकिरंदियूं ॾाढियूं सुहिणियूं कोॾियूं हूंदियूं आहिनि। त हीअ एतिक़ाद उन्हनि में थिए थो त हिन मां फ़ाइदो थिए थो, हीअ जिन्हनि खे भॼाए थो या यानी नज़र खे दूरि थो करे या हिन में असांखे रोज़ी थी मिले। इहे इन्हनि शयूं अवल हिलक चवनि था जेके लोह जी खणी मुंडी हुजे पर हू सम्झे त हीअ इन मां मूंखे फ़ाइदो थो थिए। के इहे माण्हू चवंदा आहिनि हिलक इन्हनि खे मुंडी हुजे मादनी आहे, सोन जी हुजे या चांदी जी हुजे या सोन जी त वधीक ॿी मुसीबत अञा बि थींदी इन मां, पर हीअ जेके ईअं आदि लोह जी हुजे त बि उन में बि एतिक़ाद जे थी पवंदुसि त इहो बि न आहे, इहो जाइज़। ऐं के हूंदियूं आहिनि शइ पढ़ियल शयूं चवंदा आहियूं भाई हीअ शइ पढ़ियल अथई हिन ते शुकारो थियल आहे, उहो त चवंदा त कंहिं वली जो कंहिं बुज़ुर्ग, पर हीअ साहिर जादूगर उन्हनि खे उन्हनि जो ई पढ़ियल शइ आहे, हिन मां तोखे फ़ाइदो थींदो। पोइ उहा शइ या त गले में टंगे छॾींदा या आङुर में पाईंदा ऐं घणा धागा या अहिड़ियूं शयुनि जो उन्हनि खे पेट में बि ॿधल हूंदा आहिनि त चवंदा आहिनि हीअ नज़र खां बचाईंदई। माण्हू उन्हनि जूं ॻाल्हियूं इहे या पंहिंजे चेल में ॿधी छॾींदा ऐं या त के आहिनि हींअर माण्हू ॾिसंदे त गाॾियुनि में अहिड़ी शइ टंगे था छॾनि त चवंदा भाई हीअ नज़र खां गाॾी खे नज़र न लॻे। ऐं के वरी अहिड़ा आहिनि जा ॾिसंदे रक्षनि में टंगे छॾींदा आहिनि, पोयां चैम्पल टंगे छॾींदा आहिनि त भाई नज़र खां छा हीअ जूतो तोखे अलाह जे मुसीबत हुजे तुंहिंजे मथां हूंदी त इहा जूतो तोखे बचाईंदो या नज़र बचाईंदी इहो जूतो। सो माण्हुनि जो अकुलु बसि तौबा इहो या घरनि में टंगे छॾींदा अहिड़ियूं शयूं त हिन शइ जी जेकी आहे जो नज़र खां ही घर बची वेंदा या हिन शइ जे करे असांखे रोज़ी थींदी या अहिड़ियूं शयूं या पाईंदा जीअं मुंडियूं सुहिणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे मथां के पथर हूंदा आहिनि, चवंदा आहिनि हीअ हा सूंहं जे लाइ पाए थो आक़ीक़ा या इहे शइ नबी करीम बि पाईंदो इन में इजाज़त आहे, पर हीअ इन्हनि जो एतिक़ाद आहे त असांखे बचाए थी कंहिं नज़र खां या कंहिं जे हसद खां या जिन्नात खां। जीअं आहिनि के पथर चवंदा आहिनि हिन पथर में वॾी ताक़त आहे, तारनि जी ताक़त आहे, अलाए छा, इहे सभु शयूं ग़लति आहिनि। इहे नबी करीम इन्हनि खां झले थो। ॾाढियूं हदीसूं अचनि थियूं जे के चवंदा हीअ शइ तोखे हिन मुसीबत खां बचाईंदी यानी हिन बीमारी खां या हिन शइ खां जेकी तोखे मुसीबत लॻी आहे, रफ़उल बला ऐं दफ़ो या अञा मुसीबत थी कान्हे उहो उनखे परे कंदो। ऐं इन में इहो छो झले नबी करीम जी अलाह जे तरफ़ां, छो त हीअ तवकुल अलाह जेके आहिनि उहो ख़तमु थी थो वञे। इंसानु हिन जो तवकुल थी थो वञे इन धागे ते, इन पथर ते, इन मुंडी ते, इन जूते ते, इन लोह जे टुकड़े ते या कोॾीअ ते, इन जे करे इलाज बि न कराईंदई माण्हू के निभागा पंहिंजी बीमारियुनि खे छॾे पंहिंजे अहल औलाद खे बसि धागा ॿधी छॾींदा जेसि ताईं बीमारी वधी वेंदी ऐं पोइ इंसानु मरी बि वञे थो। सो इहो वॾी मुसीबत आहे। जीअं तावीज़नि
खां वठंदो बसि साईं खां भाई इलाज करा छोकिरे चयोसीं साईं खां धाॻो वठी आया आहियूं ऐं इहे शिरक में पइजी वेंदा ऐं इस्तिग़ासा बग़ैर अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾु करणु ॿियनि खे यानी सॾु करणु उन्हनि जी इस्तिआना उन्हनि जी मदद वठणु जिन ऐं शैतान इहे शयुनि खां इहे वठनि था पोइ के ॾिसंदे कागर ते चारि कुंडा ठाहे उन्हनि में अखर लिखंदा अलिफ ऐं सीन वरी मथां चवंदासीं क़ुर लिखियो आहे हीअ शिरक आहे हीअ सभु मुशरिक आहिनि ऐं मुशाविद आहिनि जंहिंखे नबी करीम झले थो इन्हनि ॾे वञो बि न इन्हनि खे मञो बि न हू चवंदा असीं क़ुर था लिखूं पर इहो सॼो शिरक था लिखनि छो जो अखर जेके लिखनि था न लिखंदा अलिफ ऐं मीम इहे लिखियल आहिनि हू चवंदा आहिनि क़ुर जो आयतूं न इहे शैताननि जे नालनि जो अखर शुरूआति में हूंदा शैताननि खे सिधो तो नालो लिखंदा तव्हांखे ख़बर पइजी वेंदी उनजे अखर लिखंदा त हीअ अखर उनजे नाले में पहिरियों या फिर उन्हनि खे पोइ सॾु कंदा उन्हनि खां मुनाजात कंदा ऐं जेके इहे न किना अहिड़ा आहिनि के लिखंदा त उहे क़ुर जो आयतूं लिखंदे तुंहिंजे अॻियां पर छा सां लिखंदा या खून सां लिखंदा या पेशाब सां लिखंदा या पलीत शइ सां लिखंदा क़ुर जो आयतूं त शैतान अचे ऐं शैतान असांखे कमु करे ॾिए फलाणो कमु करे ॾिए फलाणो करे ॾिए ऐं को कम बि थी बि वेंदा आहिनि छो अलाह जे कुदरत में लिखियलु हूंदो नसीब में उहा शइ थियण वारी हूंदी पर इन जी जो कमु कंदो चवंदो ॾिठो असांखे हिन तावीज़ ॾाढो कमु ॾिनो असांखे हिन शइ बचायो इहे सभु रिवायतूं इमाम अहमद वटि आहिनि सिलसिलो साहिहा में त इहो सॼो शिरक आहे ऐं अलाह सां इन्हनि खां बचाए त इहे जेके शइ में इंसानु सोचे थो त मूंखे फ़ाइदो आहे हिन शइ में फ़ाइदो आहे हिन शइ खे मूंखां नज़र खां बचाईंदी हीअ शइ मुंहिंजी बीमारी दूरि कंदी इहो शिरक आहे अलाह सां अलाह छो जो अलाह जे हथ में आहे हर शइ अलाह जे हथ में आहे अलाह साईं करे चाहे थो त तूं अकेलो जबल या रण पट में वेठो हूंदे त अलाह साईं तोखे बचाईंदो जे तोखे अलाह साईं नसीब में लिखियलु आहे मुसीबतूं त तुंहिंजे मथां मुसीबतूं लहंदो तूं भली तूं अलाए किथे बंगलनि में वेठो हुजी चौधारी छा ॾिसी कोन थो काफ़िर केॾो पंहिंजो एहतियात था कनि त उहे उन्हनि जे मथां बि मुसीबतूं लहंदियूं उन्हनि खे बीमारियूं बड़ियूं वठनि थियूं बादशाहनि जा बादशाह मरी था वञनि हाणे ॾिसो ओमान जो बादशाह जेको गुज़ारे वियो उनखे कैंसर ई छा एॾो हुनखे पैसे जी कमी हुई या इस्पतालुनि जी कमी हुई बादशाह हो औलाद बि कोन हुअसि पर ॾिसो मरी वियो छो बीमारी जे इंसान खे ईंदी अलाह जे तरफ़ां त उहा जे अलाह जे तरफ़ां लिखियलु हूंदी त छॾींदी जे न आहे लिखियलु छॾण त कान छॾींदी इहा हिकिड़ो कफ़ारा आहे इंसान जे लाइ यानी गुनाह माफ़ु करण जे लाइ ऐं जे इंसानु वञी ओॾ बीमारी जे टाइम में भॼंदो मुशरिकनि ॾे त इहो पंहिंजो कम जेके निमाज़ रोज़ा तौहीद पंहिंजो सभु विञाए छॾी त अलाह ताला असांखे तव्हांखे इन्हनि शयुनि खां बचाए ऐं इन्हनि शयुनि खां असांखे दूरि करे माण्हू दोस्तनि खे बि संभालनि चवनि भा तावीज़नि खां बचो हीउ शिरक आहे ॾिसो न इंसान को ज़िना करे थो त वॾो ॾोह आहे पर हीउ शिरक जेको धाॻो गले में ॿधो अथई इहो ज़िना खां वधीक आहे इंसान को वञी शराब थो पीए हा ॾोह आहे वॾो ॾोह आहे पर तूं हीउ जेको तावीज़ ॿधो आहे या मुंडी पाती अथई या पथर पातो अथई या कोॾी पातो अथई या इहे ॾिसंदे इहे शयूं को जूतो टंगे छॾे थो गाॾी ते या अहिड़ियूं शयूं चवंदो हीउ तूं ॿधंदे गाॾी में तोखे हीअ नज़र खां बचाईंदी इहे सभु अलाह सां शिरक आहे अलाह साईं क़ुर में छा थो चए अलाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा अलाह साईं चए थो मां ॿिया हर गुनाह मुंहिंजी मर्ज़ीअ माफ़ु कयो आहे पर शिरक माफ़ु कोन कंदो सावा न असांखे न नबियुनि खे वलो अशरकू लहबित अन्हुम मा कानू यसनऊन अलाह साईं चए थो जे नबी आहिनि उन्हनि जा नाला सभु वठी क़ुर में पोइ वरी चई त जे इहे वलो अशरकू जे इहे बि शिरक कनि त इन्हनि जा बि अमल बर्बादु कंदुसि नबियुनि खे बि अलाह साईं कोन छॾींदो तोखे मूंखे छॾींदो अलाह साईं अलाह ताला असांखे तव्हांखे हर मुसीबत खां हर शिरक खां हर बिदअत खां बचाए हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।